यार तो बस आई उठ दिया। मम्मी 5 मिनट दिया उठ जल्दी उठ। चई चई थक जी पई आहियां। रोज रात जो जल्दी सुम्हंदा त सुबुह जल्दी जाग थींदी, पर न रोज उहा ई ॻाल्हि। तेसि ताईं टिफिन त तयारु करे रखां घटि में घटि। A few moments later. बेटा तव्हांजो नाश्तो टेबल ते लॻाए छॾियो। गौरव, ओ गौरव, पुट खण तुंहिंजो टिफिन बि तयारु अथई। दिया हल हाणे तुंहिंजा 5 मिंट थी विया, उथ भला जल्दी। दिया हल हाणे बस मिस थी वेंदी न त। हाणे बाथरूम में हल, अॻोपो बुर्श करे अचिजांइ दिया। हे भॻवान, रोज सुबह जी उहा ई फत फत छा करे छा कयां। दिया चङी तरह बुर्श कए। हल हाणे यूनिफॉर्म पाए खीर पी। दिया मम्मा जी टिफिन में क्या है? पुट पनीर पराठा। टाइम टेबल ठाहियो अथई दिया? क्राफ्ट जा सामान विधा हुए? हल हल हाणे जल्दी बूट पाए हेठि लहो। हल दिया हल जल्दी हल भला। अरे ये छा भाई अलग जूता? अभी तो पक्का ही बस हली वेंदी। जल्दी पाए जल्दी।